बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जैकब न्यूज़ जे रमज़ान ट्रांसमिशन में भलीकार नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में रोज़े मुतालिक़ दीनी मुफ़क्किर के विहारे करे असां अवां ताईं मुफ़ीद मालूमात पहुचाइण जी कोशिशि पिया कयूं। असां पंहिंजनि पहिरियों गुज़िरियल प्रोग्रामनि में रोज़े जी इब्तिदा खां वठी हिन वक़्त ताईं असां प्रोग्राम में डिस्कशन कई आहे। अॼु बि असांजे पंहिंजे प्रोग्राम जो मेज़बान मौलवी गुलाम रसूल सूमरो साहिबु आहिनि। असां अॼु रोज़े मुतालिक़ वधीक मालूमात हासिलु कंदासीं। साईं, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार था चऊं। महिरबानी। असांजो अॼु तव्हां खां सुवालु इहो आहे त रोज़ो जेको हिन वक़्तु असां जेका रोज़े जा तौर तरीक़ा आहिनि, जीअं असां रखूं था, सहरी आहे, इफ़्तारी आहे, इहो जॾहिं इस्लाम में जॾहिं रोज़ो फ़र्ज़ु थियो सन 2 हिजरी में, जीअं तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में ॿुधायो, त छा उन वक़्तु बि इहे ई पैरामीटर्स हुया, इहे ई तरीक़ेकार हुया, या उहे मुख़्तलिफ़ हुया, अॼु मुख़्तलिफ़ आहिनि? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ओहिल्ल लकुम लैलतस सियामिर रफ़स इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम फताब अलैकुम व अफ़ा अन्कुम फ़लआन बाशिरुहुन्ना वब्तगू मा कतबल्लाहु लकुम वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अब्यदु मिनल खैतिल अस्वदि मिनल फज्र सुम्मा अतिमुस्सियाम इलल लैली। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सूरह बकरा आयत नंबर 187। हिन में अल्लाह ताला रोज़े जी जेका कैफ़ियत पहिरियां हुई उन्ही जी रद्दो बदल करे अल्लाह ताला वाज़े हिकु असांखे हुकुम जारी कयो। जीअं इब्तिदा इस्लाम में रोज़ो सन 2 हिजरी में फ़र्ज़ु थियो, पहिरियों उनखे थोरो सम्झण जी कोशिशि असां कंदासीं। बनी इसराइल ते जीअं रोज़ा फ़र्ज़ु हुया, जीअं अल्लाह ताला फ़रमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हाणे बनी इसराइल वारा इहे रोज़ा सेम असांजे मथां फ़र्ज़ु थी विया। उन्हनि जा रोज़ा ईअं ई हूंदा हुया मग़रिब खां इशा ताईं। अच्छा, वक़्तु इहो हूंदो, वक़्तु इहो हूंदो मग़रिब खां इशा ताईं। इन्ही में जेको खाइनि पीअनि, जॾहिं इशा जो टाइम थींदो हुयो वरी हिननि जो रोज़ो शुरू थी वेंदो। इब्तिदा इस्लाम में बि ईअं ई हुयो। हीअ जेका आयत नंबर सूरह बकरा मां 187 नंबर आयत तिलावत कयमि, हिकु मरतबे हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया। अची अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह, राति जो मां पंहिंजी घरवारी सां हक़ अदा करे वेठो आहियां, हाणे मां छा कयां? जॾहिं इहा कैफ़ियत हुन पंहिंजी ॿुधाई, आयत मुबारका इहा नाज़िल थी जेका मूं तिलावत कयमि। ओहिल्ल लकुम लैलतस सियामिर रफ़सु, हिलाल इन तव्हांजे लाइ हाणे जिमा जे लाइ रातियूं रोज़नि जूं। पहिरियां यानी खाइणु पीअणु मग़रिब खां इशा ताईं इन्ही में जेको तव्हांखे टाइम मिले इजाज़त हूंदी हुई। हाणे अल्लाह ताला असांजे मथां उहा कुशादगी अता कई जो खाइण पीअण जी जेका आहे उहो तौर तरीक़ो असांखे ॿुधाए छॾी। हाणे ओहिल लकुम लैलतस सियामिर रफ़स इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना। हिते थोरो सम्झण जी असांखे ज़रूरत आहे त रोज़ो फ़र्ज़ु थी चुको हो, उन वक़्तु बि इहा ई तरीक़ेकार हुया मग़रिब खां इशा ताईं जेको उन्हनि खे, पोइ वरी बाद में इहा क़ुरान पाक जी आयत नाज़िल बाद में जॾहिं हज़रत उमर फ़ारूक राति जे टाइम ते पंहिंजी ज़ोजा मोहतरमा सां हक़ अदायगी कई। हक़ अदायगी करण खां बाद में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, अचे पंहिंजी कैफ़ियत हालत बयानु कयूं। छो त सहाबा किराम में हिकु ॻाल्हि अहिड़ी हूंदी हुई, जेको बि गुनाह जो कमु या सवाब जो कमु कंदा हुया त ॿिन्ही जहान जे सरदार खे अचे ॿुधाईंदा त छो त मुश्किल उन्हनि जी हल उतां ई थींदी हुई। जेकॾहिं ग़लती आहे, ॾोहो आहे, त उहा असांजी माफ़ी थींदी। जेकॾहिं असां इहो सही कमु कयो आहे त इनखे असां लगातार कंदासीं, शरअन रस्तो असांखे मिली वेंदो। हाणे हज़रत उमर फ़ारूक इहो कमु जो कयो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो त आयत मुबारका नाज़िल थी। ओहिल्ल लकुम लैलतस सियामिर रफ़स इला निसाइकुम हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्ना। हाणे तव्हांजे लाइ तव्हांजूं घरवारियूं रोज़नि जी रातिनि में हिलाल आहिनि। हाणे तव्हांजो हो लिबास आहिनि, तव्हां उन्हनि जो लिबास हो। अल्लिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून, अल्लाह ॼाणे पियो तव्हां ईअं पंहिंजे नफ़्सनि ते ख़यानत कंदा रहंदव। हाणे तख्तानून जेको फ़ेल आहे इहो फ़ेल मुज़ारे आहे।
जंहिंमें यानी ज़माने हाल बि हूंदो आहे ऐं ज़माने इस्तक़बाल बि, ॿई मानाऊं वरितियूं वेंदियूं आहिनि। यानी इहा सिर्फ़ु कैफ़ियत हज़रत उमर सां न आहे, पर अॻिते हली करे जेका बि उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदी, उहे इन्ही कैफ़ियतुनि खां पिया गुज़रंदा रहंदा। अलाह खे त इल्मु हुयो, इन जे करे अलाह ताला असांखे यानी हुकुम ॾेई छॾियो, हाणे तव्हां जेको आहे इहा राति तव्हांजे लाइ हिलाल थी वई। फ़ताब अलैकुम व अफ़ा अनकुम, हाणे तव्हांजी अलाह तौबा बि क़बूल कई ऐं माफ़ बि करे छॾी। यानी जेको तव्हां हिकिड़ो ठीकु आहे, हज़रत उमर हिलाल वारो दौर त न हुयो न, उन वक़्त में इहो रोज़ो जेको आहे उन वक़्तु शुरू थी वियो, यानी रोज़ो हुयो, रोज़े जी हालत में उन खां हक़ अदायगी थी वई। हाणे इहा तव्हांखे माफ़ आहे। हाणे अलाह ताला फरमायो इहो तव्हां अॻिते हली करे पंहिंजे नफ़्सनि ते ख़यानत कंदो, अलाह खे इल्मु हुयो, तव्हांखे माफ़ बि करे छॾी, तव्हांजी तौबा बि क़बूल करे छॾियईं। हाणे अलाह ताला असांखे वब्तगू मा कतब अल्लाह लकुम, हाणे जेको अलाह तव्हांजे लाइ लिखियो आहे तव्हां उनखे तलब कयो। यानी जेको तव्हांजे लाइ हिन रमज़ान शरीफ़ में बरकतूं, रहमतूं या मग़फ़िरतूं आहिनि, उहे बि तव्हां पंहिंजो तलब कंदा रहो। ॾींहं जो तव्हां रोज़े में बि रहो, राति जो तव्हां भली खाइण में पीअण में। कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अब्यदु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़ज्रि, हाणे तव्हां खाओ पीओ सुबुह ताईं, जेसिताईं बाख फुटे, अछो धागो कारे धागे खां जुदा थिए। हाणे इहा जेका आहे कंडीशन असांखे हज़रत उमर फारूक वारे वाक़े खां बाद में असांखे मिली। पहिरियों यानी रोज़े जी कंडीशन इहा हुई, मग़रिब खां इशा ताईं खाइण पीअण जी इजाज़त हुई, जेको पहिरियां हुयो। बाद में असांखे इहा इजाज़त मिली जेको अॼोके दौर में असां रोज़ो रखूं था पिया। यानी असां अलाह जे हुक्म मुताबिक़ सुम्मतिमु सियाम इलल लैल, पोइ रोज़नि खे पूरो कयो राति ताईं। हाणे हिते थोरो फ़िक़ह जाफ़रिया ऐं फ़िक़ह हनफिया में थोरो फ़र्क़ु हूंदो आहे, कुझु वक़्त जो टाइमिंग जो वक़्त जो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजी फ़िक़ह मुताबिक़ उहे अमल कंदा आहिनि। हिन वक़्तु जेका रोज़े जी कंडीशन आहे इहा बाद में थी। सही। ऐं जेको आहे हिन वक़्तु रोज़े जा जेके ॿिया हिकिड़ा मसाइल आहिनि उन्हनि खे बि थोरो क्लियर छो त असांजे प्रोग्राम जे तवसुल सां माण्हू मालूमात ॼाणणु चाहिनि था त रोज़े में कुझु एहतियात जेके ॿिया वधीक इंसान खे करणा आहिनि, पंहिंजी नज़र जो एहतियात करिणो आहे, उन ते जेको आहे उन ते अमल दरामद जेको रोज़े जी रूह जे मुताबिक़ माण्हू अमल करे। साईं पहिरियां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम मल्लम यद क़ौल ज़ूर वल अमल फलैस लिल्लाहि हाजतुन ऐं यद तआमहू व शराबहू, जंहिं कूड़ियूं ॻाल्हियूं कूड़ा अमल न छॾिया, पोइ अलाह खे बि ज़रूरत न आहे त उहो पंहिंजे खाइण ऐं पीअण खे छॾे ॾे। मतिलबु अलाह खे असांजी बुख जी ज़रूरत, अलाह खे असांजी बुख जी ज़रूरत न आहे। ऐं इन जे लाइ इंशाअल्लाह ताला जुदा हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं त रोज़े जो मक़सदु छा आहे, रोज़े जो तरीक़ेकार कहिड़ो हुजणु खपे। वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, रोज़े जी काराइती ॼाण रोज़े मुतालिक़ तफ़सील सां मौलवी साहिबु तव्हांखे असांखे पंहिंजे इल्म जे फैज़ सां जेको आहे त मुनवर कयो। आईंदा बि असां वरी ॿिए कंहिं मौज़ूअ ते वरी हाज़िर थींदासीं। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीन आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।